मुबारक ते अवां जे आॾो क़यामत जूं निशानियूं बयानु कयूं वयूं। अलामत कुबरा जेके 10 सभ खां वॾे में वॾियूं निशानियूं हुयूं, मूं थियण त ईअं खपे हा त पहिरियों अलामत सुग़रा नंढियूं निशानियूं बयानु कयूं हा, पोइ आहे अलामत कुबरा बयानु कयूं हा। पर मां जीअं अर्ज़ु कयमि त अलामत सुग़रा घणियूं आहिनि, हदीस पाक जे अंदरि कसीर आहिनि ऐं अलामत कुबरा थोरियूं हुयूं। उन जे करे गुज़िरियल जुम्मतुल मुबारक ते तव्हांजे आॾो अलामत कुबरा बयानु कयूं आहिनि ऐं इंशा अल्लाह हिन जुमे खां वठी करे अव्हां जे आॾो क़यामत जी जेके निशानियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं आहिनि, कंहिं जुमे ते 8, कंहिं ते 10, कंहिं ते 15, ईअं सभु निशानियूं तव्हांखे ॿुधाइबियूं ताकी तव्हां असांखे मालूमात मिले त अॼु खां 1400 साल पहिरीं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हक़ीक़ी मुआमलात ऐं मसाइल ॿुधाया, अल्लाह जो कसम आहे अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ईअं महसूसु थिए थो ॼणो त अॼु अल्लाह जे रसूल इहो बयानु फ़रमायो आहे। अखियुनि सां उन्हनि सभिनी निशानियुनि खे असां मुसलमान ॾिसूं था पिया। उन मां 3 नंबर वारी जेका निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमाई, पाण फ़रमायूं त क़यामत जे क़रीब अचण जी हिकिड़ी निशानी इहा आहे अलामत सुग़रा मजा त चंड 2 टुकड़ा थी पवंदो। चंड घणा टुकड़ा थी पवंदो बाबा? इहा निशानी बि पूरी थी चुकी आहे। मके वारनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हर हिकिड़ी उम्मत अल्लाह जे कंहिं न कंहिं नबीअ खां मौजज़ो तलब कयो आहे त तूं असांखे मौजज़ो ॾेखार जंहिंमें असां ॾिसूं वाइसूं त वाक़ई तव्हां अल्लाह जा रसूल या नबी आहियो। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला मौजज़ो ॾिनो। हज़रत मूसा जो मौजज़ो छा हुयो? लठ खणी जेकॾहिं उछलाए पियो त नांग थी पई वञे ऐं हथु खणी करे बगल जे अंदरि विझी ॿाहिरि कढनि पिया त चोॾींहं जे चंड वांगुरु चमके पियो। तीअं अल्लाह ताला हर नबीअ खे पंहिंजे वक़्तनि फ़वक़्तनि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुतालिक़ अचे थो, हज़रत ईसा कंहिं क़बर जे मथां बीह करे चवंदा कुम बि इज़्निल्लाह, अल्लाह जे हुकुम सां, अल्लाह जे आर्डर सां, अल्लाह तबारक व ताला जे हुकुम सां उथी बीह त उहो मुर्दो जेको ज़मीन जे अंदरि सुतल हूंदो उहो अल्लाह जे हुकुम सां उथी बीह करे ॻाल्हाइणु शुरू कंदो हो। आई ॻाल्हि सम्झ में? या को नाबीना माण्हू हूंदो उन जे मथां हथु फेराईंदा त उनजी नज़र वापसि अची वेंदी। त हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं जेके बि नबी आया अल्लाह ताला हर नबीअ खे मौजज़ा अता फ़रमाया। पर तव्हां यकीन ॼाणियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा त हूअं खोड़ आहिनि, कसीर आहिनि, पर हिन मौजज़े जे मुतालिक़ रसूलुल्लाह हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो क़यामत खां पहिरीं ऐं क़ुरान मजीद जे अंदरि बि वाज़े तवातुर सां इहा ॻाल्हि मालूम थिए थी इक़्तरबत साअतो, क़यामत क़रीब आहे। वनशक़ल क़मर, जॾहिं चंड छा थींदो? 2 टुकड़ा थी वेंदो। मके वारनि अहले मुशरिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा डिमांड कई त अल्लाह जा रसूल जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे नबी चओ था त मां नबी आहियां त पोइ तव्हां असांखे पंहिंजो मौजज़ो ॾेखारियो। आई ॻाल्हि सम्झ में? पोइ अल्लाह तबारक व ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमायो अल्लाह जा रसूल हथु खणणु तुंहिंजो कमु आहे, इशारो करणु तुंहिंजो कमु आहे। हिन आसमान जे मथां जेको 4 जो चंड बीह करे चमके थो इन खे 2 टुकड़ा करण मां अल्लाह जो कमु आहे। फरमाए रिवायतुनि जे अंदरि अचे थो त हिकिड़ो पासो चंड जो जेको आहे मशरिक़ आहे ऐं हिकिड़ो मग़रिब जे पासे ॾींहुं 2 अध चंड थी वियो, पूरी दुनिया ॾिठो। पोइ मके जा मुशरिक ज़िद ऐं इनाद जे करे गुनाहनि जे करे इंसानु जॾहिं गुनाह कंदो आहे पोइ उनजो दिलि उनजी जेका उहा कारी लॻी पई हूंदी आहे, उन गुनाहनि जी गफ़लत जे करे हेॾो वॾो मौजूदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि ॾिठऊं त तॾहिं पंहिंजो पाण में इहे ॻाल्हियूं करणु लॻा त शायदि थी सघे थो हिते असांजे हिन इलाइक़े जे अंदरि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुमकिन आहे मथां हिन चंड जे मथां बि जादू कयो हुजे। पोइ छा कयूं? रस्ते जे मथां वञी करे बीठा। पोइ जेके माण्हू ॿियनि शहरनि मां अचनि, माना को मुल्क शाम मां अचे पियो, को काथां अचे पियो, काथां अचे पियो, हर माण्हू खां पुछा कनि ॾे हाल वाल हेतिरा ॾिहाड़ा अॻ में फ़लाणे टाइम ते हीअं तो ॾिठो त चंड 2 टुकड़ा थी वियो। जंहिं मुल्क मां जंहिं जाइ मां उन्हनि जा पंहिंजा मुशरिक आहे उन्हनि सभिनी चयो त हा कसम मूंखे अल्लाह जो आहे हर जॻह ते इहो चंड 2 टुकड़ा थींदे असां ॾिठो आहे। इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो। ॻाल्हि सम्झ हूअं त अल्लाह जे रसूल खे जेके रब साईं मौजज़ा अता फ़रमाया तमामु ॿियनि नबियनि खे बि ॾिनो, उन ॿियनि नबियनि जे मौजज़नि जो बि असांखे इनकार न आहे,
पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेके मौजज़ा मिलिया उहे तमामु बहितरीन ऐं ज़बरदस्त मौजज़ा अल्लाह तबारक व तआला ॾिना। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं आङुरियूं खणी प्याले जे अंदरि विझी करे हीअं जो ॿाहिरि कढनि त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मां पाणी जा चश्मा जारी थी वञनि। आई ॻाल्हि सम्झ में? त मौजज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घणा मिलिया, पर चूंकि असांजो मामिलो ऐं मसइलो असांजो जेको मक़सूद आहे असां पंहिंजे मक़सूद जी तरफ़ हलूं था त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे क़रीब हुजण जी निशानी इहा निशानी बि तव्हां ऐं असां ॾिठी आहे, ज़ाहिर थी चुकी आहे। अहादीस जे किताबनि जे अंदरि क़ुरान मजीद जे अंदरि मौजूदु आहे। चंड ॿ टुकड़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में थी चुको आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए?